रात कंहिं भी हाल में पाण खे दावत ते हलणो आहे ऐं अदा आशू खे भी तोखे तैयार करणो आहे त हू भी दावत ते हले ऐं उते ॾींहुं तोखे रिश्ते जी ॻाल्हि लाज़मी करणी आहे। जेकॾहिं मुंहिंजी शादी मीर सां थी वेंदी ऐं अदा आशू जी शादी सुहिणी सां त पोइ जेका अदा जे विच में ऐं मीर जे विच में दुश्मनियूं आहिनि इहे ख़तम थी वेंदी। हाँ मुमल मां कोशिश कंदमि अलाह कंदो त इहा मिटी थी वेंदी। ना बचन ना जेकर तो या मिट्री कई ना रेस होश मां निकरी विदो। हाँ रेस होश मां निकरे त भली निकरे पर असां मिटी उते ही कंदासीं। रेस होश मां निकतो न हू नैना खे मारे छॾी दो मारे। इहा तोखे ख़बर आहे त नैना ज़िंदा आहे या न? अलाए हुन निभागे हुनखे मारे छॾियो। जेकर नैना ज़िंदा हुजे हा न त हू असांखे हुन सां मिलण ॾे हा। जो तो नैना जो सिर खणायो आहे न तो पोइ हिन छोरी जो सिर न खणा। रेस हिन खे माराए छॾींदो जेकर हिन मीर सां शादी कई त। रेस जी बादशाही ना है जो हू मूंखे माराईंदो। इहा तुंहिंजी भेण खे ख़बर आहे त बादशाही कंहिंजी थी हले। उन करे पंहिंजे सिर जो ख़ैर घुर न त नैना वांगुर मारजी वेंदी हिकु कद लभे कोन वरी उभरी पई थी मथे। भली रेस मूंखे कोई छॾे पर तूं मूंखे छॾाइण जे लाइ न अचिजा। मूं माठ कई पर जॾहिं तूं मीर सां शादी कंदी न त तोखे अगवा करायो वेंदो। इहा ॻाल्हि कन खोले ॻाल्हि ॿुध कन खोले बता पोइ चई त मां ॿोड़ियुसि मां ॿुधो ई कोन। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।